नमस्ते। तमाम नाज़रीन जो अज हिन अंजुमन में दूरदर्शन ऐं सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां हार्दिक स्वागत आहे। मुंहिंजा दोस्तो, धरतीअ ते प्राचीन क़दीमी इंसानी तहज़ीब जी पहचान आहे सिंध। सिंध जंहिंजे लाइ पंडित जवाहरलाल नेहरू पंहिंजे किताब डिस्कवरी ऑफ इंडिया में लिखियो आहे त मूंखे फ़ख्रु आहे त मां उन धरतीअ ते जनमु वरितो जंहिं धरतीअ पूरी दुनिया खे सभ्यता ऐं संस्कृति ॾिनी। हज़ारे साल अॻु जॾहिं ॿी दुनिया ॿिए मुल्कनि जा माण्हू जिन खे पंहिंजो तन ढकण जो बि होश न हो, गारुनि ऐं गुफ़ाउनि में रहंदा हुआ, तॾहिं सिंध जे सरज़मीन ते तमामु निहायती उम्दे क़िस्म जो कपिड़ो मुलायम ठाहे करे ॿियनि देशनि में मोकिलियो वेंदो हो। अलॻि अलॻि एराज़ियुनि जा माण्हू जॾहिं कुझु चंद मैलनि जे फ़ासिले खे परॾेह करे छॾींदा हुआ, सम्झंदा हुआ, तॾहिं असांजा सिंधी हिंदू माल जा गोराब बराए ॾेह परॾेह रटन कंदा हुआ, वणिज वापार लाइ तूफ़ानी समुंडनि जो सफ़र पे कयो। अॼु बि जेकॾहिं असीं पूरी दुनिया जे नक्शे ते नज़र फेरियूं था त कोई बि धरतीअ जो अहिड़ो टुकर कोन्हे जिते सिंधी न पहुता हुजनि या जिते हुननि पंहिंजी धाक न ॼमाई हुजे। अहिड़ी इनफ़रातीन शख़्सियतुनि सां तव्हांजी मुलाक़ात कराइण लाइ सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन सिंधी सर्वेच प्रोग्राम जी रिथारी थी ऐं अॼु असीं हिन महफ़िल में मुलाक़ात कयूं था दुबई खां आयल ख़ासि असांजो जंहिं कामयाबीअ जूं बुलंदियूं माणियूं आहिनि, अहिड़े नाम्यारे शख़्सियत सां दादा मूरजमल मंगनाणी। दादा, तव्हांजो अॼु हिन महफ़िल में स्वागत आहे, हिन कचहरीअ में तव्हांजो स्वागत आहे दूरदर्शन ऐं सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां। असांजा नाज़रीन सभ खां पहिरीं इहो ॼाणणु चाहींदा त सिंध जे कहिड़े ॻोठ कहिड़े शहर सां तव्हां वापसि था आहियो, तव्हांजो जनमु किथे थियो ऐं कहिड़े साल में थियो? सिंध में टंडे आदम में जी, ज़िलो नवाबशाह में जी 1927 में मुंहिंजो जनमु थियो। जी दादा, जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे त टंडे आदम खे सिंध जी काशी करे मञियो वेंदो आहे। उन काशीअ जी सरज़मीन ते तव्हांजे वॾड़नि जो कहिड़ो कारोबार हो? असांजो कारोबार कॉटन जिनिंग फैक्ट्रीज़ ऐं प्रेसिंग फैक्ट्रीज़ असांजे फैमिलीअ खे हूंदियूं हुयूं ऐं साण से गॾु होलसेल कपिड़े जा कम। अच्छा, उतां बजाज को कमु हो, कपिड़े जो कमु हुयो। तव्हांजो तइलीम तव्हां किथां पढ़ाई पूरी कई? तइलीम टंडे आदम में उन ज़माने में जी स्कूल हूंदो हो 5 दर्जे ताईं, जी 5 दर्जा हुते पढ़ियुसि। तंहिंखां पोइ जीअं त असांजो कॉटन जिनिंग फैक्ट्रीज़ हुयूं बराबरि, त हुन जा सेल्स हमेशह कराचीअ में ई थींदा हुआ, त असांखे कराचीअ में पंहिंजी ऑफिस हुई। पोइ उन खां पोइ असीं वरी कराचीअ में वञी रहंदा हुआसीं, वधीक तइलीम हुते कराचीअ में ई वठंदा हुआसीं। तइलीम हासिलु करण खां पोइ तव्हां पंहिंजे वापार में बहिरो वरितो या ॿिए कंहिं कारोबार में लॻा? साॻे ई वापार में हुया या ॿियो कुझु वापार तव्हां शुरू कयो तइलीम पूरे करण खां पोइ? न, मूं तइलीम पूरी कई ऐं शादी कई त यकदमि पार्टीशन अची वियो, अच्छा, त वरी पार्टीशन जे चकर में अची पर उन वियासीं। वक़्तु जेको आज़ादीअ जो तहरक पे हलियो, उन आज़ादीअ जे तहरक में एज़ ए स्टूडेंट, एज़ शागिर्द जे तौरु तव्हां कुझु बहिरो वरितो आहे या तव्हांजे वॾनि कुझु हुन में बहिरो वरितो आहे आज़ादीअ जे हुन हलचल में? असांजे फैमिलीअ मां हिकु ॼणे वरितो, जी, घनश्याम दास मंगनाणी हो, पोइ जेल में बि वियो ॿियो। असीं वरी मुंहिंजो पर्सनल जेकॾहिं ॾिसिजे त स्टूडेंट्स यूनियन में एक्टिव हुयुसि, त जॾहिं 1942 जी क्विट इंडिया मूवमेंट पे हली बराबरि, त चरखा सिंह गांधी जीअ चरखा सिंह पैदा कयो हो, जंहिंखे चयो वेंदो त बिल्कुलु नॉन पॉलिटिकल आहियो, तव्हांखे को बि डायरेक्ट या इनडायरेक्ट पॉलिटिक्स में इंट्रेस्ट कोन वठिणो आहे। त चरखा सिंह वारनि असांजी मीटिंग ॻोठाई स्टूडेंट्स जी। उते चयूं था 1940 क्विट इंडिया मूवमेंट में असांजा जेके बि माण्हू आहिनि से सभु पकिड़िजी विया आहिनि। अख़बारुनि ते सेंसरशिप आहे, जंहिंजे करे पूरी माण्हुनि खे ख़बर ई कोन पई
पवे त भई आज़ादीअ जे लाइ हींअर छा थी रहियो आहे। त अॼु बि असीं बंदोबस्तु करे बुलेटिन त छपे सघूं था, पर सर्कुलेशन जो बंदोबस्तु कोन्हे। असीं चाहियूं था त तव्हीं शागिर्द असांखे उन में मदद करियो, सर्कुलेशन जी जवाबदारी खयूं। बराबरि। असां 5-7 संगतियुनि गॾिजी उहा जवाबदारी खईं। असांखे सुबुह जो सवेल उहे असांखे बुलेटिन्स पहुचाईंदा हुआ, असीं वरी घरनि में वञी ॾेई ईंदासीं, फिटी करे ईंदासीं। सिंध में किन प्रांतुनि में उन वक़्तु बाल विहाउ जो रवाज़ हो, त असांजा दर्शक ॼाणणु चाहींदा त तव्हां कहिड़ी उमिरि में शादी कई? उन वक़्तु नंढपण में ई शादी माइट कराईंदा हुया? मां बि उन जो सच पढ़ त हिकिड़ो विक्टिम आहियां। 18 साले जो हुउसि, कराची जीअं ॿुधायो मां पढ़ंदो हुउसि। जी। पोइ ॾियारीअ ते टंडियाद में ई अचिबो त माइटनि सां गॾु ॾियारी कजे, त ॾिसां त मुंहिंजो पीउ मुंहिंजे मिटी माइटी वियो ॻाल्हि हलाए। सो हिमत ॿधी पीउ सां वञी गॾुसि, चयोमांसि बाबा मूंखे पढ़णो आहे, त महिरबानी करे मुंहिंजी माइटी वाइटीअ जी ॻाल्हि न करियो हींअर। बसि मुंहिंजे पीउ खे ॾाढो गुस्सो चढ़ी वियो, चई तोखे वॾनि सां हिन ॻाल्हि में ॻाल्हाइण में शर्म कोन थो अचे, ॿियो कोन थो अचे। मूं चयो ॿी त का मूं बदफ़ज़ीलियत कई कोन, मां पंहिंजी शादीअ जो ॻाल्हि करियां त मूंखे पढ़णो आहे, तंहिंजे करे हिन शादीअ झंझट में मूंखे जल्दी न विझो। त मुंहिंजे फादर खे ॻाल्हि कोन वणी, मूड हुनजी ख़राबु थी वई, हू बि हलियो वियो। मूं वरी कराचीअ जे लाइ पैकिंग शुरू कई, त मुंहिंजे माउ मूंखे चयो त तूं छा पियो करीं? चयोमांसि कराचीअ थो वञां। चई कराचीअ में त स्कूल ई बंदि आहिनि ऐं हिते ॾियारी कबी आहे न। चयोमांसि न, मां कराचीअ पियो वञां। वरी मुंहिंजे पीउ सां उहा ॻाल्हि कयईं, जीअं आयो उन घुरायो, चयईं त ॿुधो अथमि तूं कराची जूं तयारियूं पियो करीं? चयोमांसि हा, कराची जूं तयारियूं पियो करियां। चयईं छो? ॾियारी त हमेशह माइटनि सां ई कबी आहे। चयोमांसि माइटनि खे जेकॾहिं औलाद लाइ प्यार ई न हुजे त पोइ बाक़ी रही छा कबो। सो मां त हलियो वियुसि उते। कराचीअ में ऑफिस हुईसि, हिकिड़े फ्लोर ते ऑफिस हुई, ॿिए फ्लोर ते असीं रहंदा हुआसीं। हिकिड़े ॾींहुं स्कूल मां मोटां त असांजो जेको मुनीब हो सो मथे आयो, चई नंढा सेठान मिठाई त खाराइणी पवंदो आहे। मूं चयो मां मङियो आहियां छा? चई हा तई मङिया आहियो। भई किथे मङियो आहियां? चई राय साहिब झूमलारा कोन्हनि टंडे जाम जा, उन बाद सेठ भैरूमल धीउ सां तई मङिया आहियो। बसि उन नमूने मङियुसि। शादी कयमि त 18 साल ऐं मुंहिंजे ज़ाल जी उमिरि 14 साल। चयमि त वरी बि अंग्रेज़नि जो शुक्रगुज़ार आहियां जिन इहो क़ाइदो कानून आंदो। छाकाणि त यादि पियुमि त मुंहिंजे पीउ जॾहिं शादी कई त हू 12 साले हो, मुंहिंजी माउ 10 साले जी हुई। अच्छा। ऐं 16 साले जो मुंहिंजो पीउ हो, मुंहिंजी माउ 14 साले हुई त मूं जनमु वरितो आहे। इन मां इहा ॻाल्हि त साफ़ थिए थी त तव्हां नए युग जी ख़्यालात जा उन वक़्त बि ध्यानु रखियो। हिकु ॿी ॻाल्हि बि मूंखे ध्यानु में अचे थी इन तव्हांजे ख़्यालनि मां, त उन वक़्तु जॾहिं की फैमिली प्लैनिंग जो किथे बि दौरु न हो, तव्हां शायदि उहो फैमिली प्लैनिंग जो दौरु यादि करे पंहिंजो उन ते पैरवी कई आहे शायदि। हा, उहा बि ॻाल्हि सही आहे। छाकाणि त हिकिड़ो नंढी उमिरि में शादी कयमि। जी। 45 में शादी कयमि त 47 में पहिरियों ॿारु थियो। वरी 49 में ॿियो ॿारु। मूं चयो हिन हिसाब सां त मूंखे पंहिंजी क्रिकेट टीम ठाहिणी पवंदी। सो मां चवंदो हुयुसि त चाचा नेहरूअ फैमिली प्लैनिंग पोइ सोची, मूं उन खां अॻु सोची। ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे सिंधी परिवारनि जे लाइ। हा, तंहिंजे करे इहा रवायत रखियुमि। रवायत सुठी रवायत इहा शुरू कई तव्हां, जेका पोइ हली दुनिया जे साम्हूं वधीक आई। हा। हिकु ॿी ॻाल्हि, आज़ादीअ जे दौरान जॾहिं असां हुन में बहिरो वठी रहिया हुआसीं ऐं चारी तरफ़ आज़ादीअ जो नारो हो, जेको सचपच असांजो स्वराजी हक़ु आहे, जनम जो हक़ु आहे, उन वक़्तु तव्हांजे ज़हन में कॾहिं इहा ॻाल्हि आई त हीअ आज़ादी असांजे सिंधी समाज लाइ शायदि बदकिस्मती खणी अचे ऐं विरहाङो थी पए? ख़्वाब ख़्याल बि कोन हो। जॾहिं विरहाङो अनाउंस थियो, जॾहिं विरहाङे जी ख़बरूं आयूं, तव्हांजे दिलि ते छा गुज़रियो? त संदोस हूंदे त अॼु गांधी जे जहिड़ो माण्हू बि चवणु लॻो
त इहो विरहाङो मुंहिंजे बाडीअ ते थींदो ॿियो टियों, इहो विरहाङो थियण ई कोन ॾींदासूं, त समाव असीं कॉन्फिडेंट हुआसीं त इहो विरहाङो कोन थींदो। किन माण्हुनि जो इहो चवणु आहे, किन अदीबनि जो चवणु आहे त उन वक़्त जे रहबरनि असांजूं राहूं मुंझायूं, सही माना में उन्हनि जूं के ग़लतियूं हुयूं, विरहाङो दुर्भाग्यपूर्ण इहा ॻाल्हि आहे। असांखे तूफ़ाननि जे हवाले करे पाण वञी किनारनि ते वेठा, उन वक़्तु इहो भरोसो ॾिनो वियो त तव्हांखे हिते छॾण सां को तकलीफ़ न ईंदी, हिंद में बि साॻाई वसीला, साॻियूं सहूलियतूं, साॻा संज मिलंदा, त उन बारे में तव्हांजा वीचार कहिड़ो आहे? न, उहा ॻाल्हि बराबरि आहे त असांजा जेके उन टाइम में मुतबर हुआ तिन सचपच उन ॻाल्हि खे ॿियो त हाणे कुझु उहे बि नथे करे सघिया, पर एतिरो करे थी सघिया त जीअं पंजाब जो विरहाङो थियो, जीअं बंगाल जो विरहाङो थियो, तीअं कुझु हिसो त घटि में घटि सिंध में बि वठनि हा। बराबरि। असीं सम्झा थरपाकर ज़िलो हो त इहे 2-3 ज़िला इहे वठी सघनि हा। ऐं उन टाइम में छाकाणि त जिन ऐं मुस्लिम लीग बिल्कुलु एंक्शस हुई त कंहिं बि नमूने इहो पार्टीशन थिए, पाकिस्तान असांजो ठहे, त उहो शायदि कॉम्प्रोमाइज़ में ॾेई सघनि हा, पर असांजे उन्हनि खे कॾहिं कोशिशि बि कोन कई। माना उहो असांजी हिकिड़ी बदकिस्मती आहे। बिल्कुलु बदकिस्मती हुई। पार्टीशन खां पोइ लॾ पढ़ाण थी त तव्हां हिंदुस्तान में पहिरीं किथे अची पंहिंजो अझो वरितो? पहिरीं पुष्कर में वरितो हुओ, अजमेर जे पासे में हिंदुनि जो तीर्थ आस्थान, उते ई पोइ शिफ्ट करे उल्हासनगर में आयासीं, जेके उन टाइम में कल्याण कैंप चइबी हुई। बराबरि। उन वक़्तु जो जे 50-55 साल पोइ हिते असां मोटी ॾिसूं था त शरणार्थियुनि जो जेको हालतूं नज़र में अचनि थियूं या उते सोचूं था त दिलि दहकी थी वञे। तव्हांजा के अनुभव उन वक़्तु शरणार्थी जे रूप में? तव्हां उल्हासनगर, जंहिंखे पहिरीं कैंप चयो वेंदो हो, जेका अगस्त महीने में राजगोपाल आचार्य खोले ॾिनी सिंधियुनि खे वसण लाइ, पहिरीं त मिलिट्री कैंप हुई, त उतां जा के अहिड़े यादगिरियूं उन शरणार्थी ग्रुप में शरणार्थियुनि खे जेके तकलीफ़ूं पेश आयूं, उहो कुझु तव्हांखे अनुभव? त छा थियो त उहो शुरूआति में जंहिं महिल इहो राजगोपाल आचार्य कल्याण कैंप अची ठाही आहे की ॿी कई आहे, उन टाइम में असीं पुष्कर रहंदा हुआसीं। अच्छा। असीं जंहिं महिल शिफ्ट करे आया आहियूं हुते, मां सम्झां थो शायदि 52-53 में करे आया आहियूं, त तंहिं वक़्तु घणो सुधारो अची वियो, चङा वरी घर ठही विया हिकिड़ा डिसेंट सी क्वार्टर्स ते ठहिया, त असीं बि उन एरिया में बराबरि रहियासीं, पर सच चइजे त असीं उन कैंप में कोन रहियासीं, पंहिंजो घर हुई होसीं उते, पर लोकेलिटी उहा हुई। कैंप जी लोकेलिटी हुई, पर सुठी डेवलप थियल एरिया हुई उन वक़्तु जे। उते असुलु बाक़ाइदे सी ब्लॉक में घर ठहियल हुआ, 1 बेडरूम हॉल, पंहिंजो हर हिक घर खे पंहिंजो, माना नई प्लानिंग सां जोड़ी वई हुई। बिल्कुलु बिल्कुलु। उते अचण खां पोइ तव्हां कोई कारोबार शुरू कयो उल्हासनगर में कैंप में? बिल्कुलु न, नौकिरी कंदो हुउसि बॉम्बे में। अच्छा, बॉम्बे नौकिरी कंदा। त तव्हांजो धंधे वापार जे लाइ ॿाहिरि विलायत या दुबई साइड कीअं वञणु थियो? दुबई साइड में वञणु थियो त जंहिं कंपनी में मां कमु कंदो हुउसि, उहा कंपनी फिनेंस कंदी हुई दुबई जे वापारियुनि खे। अच्छा। त ओॾी महिल उहा न्यूज़ आई त हिकिड़ो वापारी बैंकरप्ट थी विया, ऐं ॿियनि बि 1-2 वापारियुनि में शक आहे त वक़्तु उहे बि फॉलो कनि, उहे बि वक़्तु बैंकरप्ट थियनि। उन्हनि 2-3 पार्टियुनि वटि असांजी कंपनी जो रक़मूं हुयूं, त मूंखे चाढ़े मोकिलियूं त तूं वञो हिते वञी सेटल कर, जेको उगाड़े सघीं सो उगाड़। सो पहिरीं हुन कंपनीअ पारां वियो आहियां, 5-6 महीना लॻा उन कम लाहिण में, त तंहिं विच में KJ चोटुरमल बॉम्बे जी जेका ऑफिस हुई 3 अॻु में दुबई में खोली हुई, त उनजो मुनीब जेको हो तंहिंखे ॿियो असिस्टेंट खपंदो हो, सो मूंखे ऑफर कयईं, त मूं वरी जंहिं महिल मूं चयोमांसि मूंखे पंहिंजनि सेठनि खां मोकल वठणी पवंदी। उन्हनि सेठनि खे जीअं कॉन्टेक्ट कयमि बम्बई में, त हुननि चयो त पाण हीअ त ॻाल्हि सुठी थी, छाकाणि त असीं बम्बई जी ऑफिस ई बंदि था करियूं। हुननि खे उन टाइम में बम्बई, सिंगापुर, हांगकांग, जापान, जाकर्ता में ऑफिस हुयूं। त
चई त असां उन्हनि चयो त असां फ़ैसिलो कयो आहे त असीं इन खां पोइ बम्बई ऑफिस बंदि था करियूं त असांखे तुंहिंजो ई ख़्यालु हो तव्हां जेकॾहिं तोखे इहा चांस थी मिले त गुड लक टू यू। तव्हां उन खां पोइ दुबई अची त पोइ उन खां पोइ मां KJ चोटुमल जॉइन कयुमि त जीअं ई असांजो मैनेजर वरी वियो उते त 4-5 महीना रहियो त 4-5 महीना मूं बि कमु हलायो त असांजे हेड ऑफिस ॾिठो त हींअर बि कमु तमामु सुठो पियो हले त हिन जो इंचार्ज भले इहो ई थिए मुर्जी ई थिए ऐं उहो जेको मुनी हो तंहिंखे वरी हिननि चयो त तूं वञी असांजी आकरा घाना में ऑफिस खोल। ओके। त बसि पोइ उन नमूने 54 खां वठी दुबई में ई रहियुसि। 54 में जॾहिं तव्हां दुबई पहुता मां सम्झां थो उन वक़्तु पूरो बयाबान हूंदो उते के बि साधन न हूंदा इंसानी जीवन जे लाइ। बिल्कुलु उन वक़्त जो ज़िक्र कुझु तव्हां। हा बिल्कुलु दुबई उन टाइम में 20-25 हज़ार आदमशुमारी का बि होटल न रेस्टोरेंट बि जेकॾहिं हूंदी हुई त रुॻी चांहि ऐं बिस्कुट त खाधो बि या हथ सां ठाहियो या बुखमरो यानी ॿाहिरि का VC BC बि कोन हुई जिते त यानी खाधो खाई सघो। इलेक्ट्रिसिटी कोन हुई पाणी कोन हो रोड्स कोन हुआ टेलीफोन्स कोन हुआ। इलेक्ट्रिसिटी त हिकिड़ो ज़रूरी जीवन जो हिसो आहे उहा बि उन वक़्तु कोन हुई हुते। बिल्कुलु कोन। त उन लाइ तव्हांजे वञण खां पोइ कुझु उन जी कोशिशि कई वयूं। उहा घणी देरि सां थियूं। अच्छा। मां सम्झां थो 60s जे एंड में इलेक्ट्रिसिटी आई आहे हुते। हाणे त दुबई काफ़ी दुनिया जे नक्शे ते अची चुकी आहे ऐं काफ़ी सुख सहज ऐं सभु साधन आहिनि आराम जा ऐश जा। हिन वक़्तु बि तव्हां कॾहिं पाण खे पंहिंजे देश खां परे अकेलो महसूसु कयो था जॾहिं की सभु सुख साधन आहिनि हुते? न देश सां त जुड़ियल ई आहियूं ऐं इहा बि हिकिड़ी असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असीं देश जे ॿियनि ॾेसावरनि जे भेट में वेझो बि आहियूं। वेझो आहियूं बिल्कुलु सही ॻाल्हि। 2.5 कलाक जी फ्लाइट आहे। झूने ज़माने में त जेतोणीकि शिप्स हूंदा हुआ दुबई खे पंहिंजो एयरपोर्ट बि कोन हो। बराबरि। पर हाणे बिल्कुलु दुबई त सिंध ऐं हिंद वांगुरु उते बि कचहरियूं थियनि थियूं के मुलाक़ातूं थियनि थियूं। जाम सोशल लाइफ तमामु एक्टिव। तव्हां सिंधियत जो उते फैलाव करण लाइ के अदारा खोलिया आहिनि या के कुझु ॿियूं संस्थाऊं खोलियूं आहिनि? संस्थाऊं ते ऑफिशियली खोलणु उन ज़माने में कोन ॾींदा हुआ पर इनडायरेक्टली संस्थाऊं हुयूं जंहिंमें असीं चेटीचंड मल्हाईंदा हुआसीं ॾियारी गॾिजी मल्हाईंदा हुआसीं। वरी सिंध जा जेके मुस्लमान हुआ उन्हनि सां गॾिजी हिकिड़ी संस्था ठाहीसीं जंहिंमें लतीफ़ी अवार्ड ॾियणु चालू कयासीं। अच्छा। त हिकिड़ो पाकिस्तान मां चूंडींदा हुआसीं सिंधी हिकिड़ो इंडिया मां सिंधी चूंडींदा हुआसीं त चवंदोसि त चङो इंडिया जो जेको बि ईंदो हिक हिक खे गोल्ड मेडल 10,000 रुपया ॾिबा हुआ। उहे तव्हांजे तरफ़ां त इंडिया जे तरफ़ां जेको हूंदो हो तंहिंजा चवंदुसि हमेशह मां भरींदुसि हुनजो भाड़ो भुतो रहणु सॼो मां कंदुसि। पोइ हुन में दुखायल खे बि घुरायोसीं। जी। गोबिंद मालीअ खे घुरायोसीं पोपटी हीरानंदाणीअ खे घुराए ॾिनोसीं शायदि हिकु अधु ॿिए खे बि ॾिनो हूंदोसीं। अच्छा। स्कूल वग़ैरह बि उते तव्हां शायदि बर्पा कया आहिनि? हा स्कूल जो जेके इंडियन हाई स्कूल हींअर अथऊं जंहिंमें 8,500 ॿार अथऊं वॾो कैंपस अथऊं। ज़मीन असांखे उन जे शेख उन टाइम में असांखे मुफ़्त ॾिनी। पोइ वरी जीअं असांजो स्टूडेंट्स वधी विया त वरी ॿी लैंड जी घुर कईसीं त असांखे वरी ॿी बि ॾिनऊं त हींअर 2 स्कूल आहिनि टोटल 8,500 स्टूडेंट्स आहिनि। त फाउंडर्स मां हिकिड़ो आहियां ऐं 2 टर्म चेयरमैन बि थी रहियो आहियां इंडियन हाई स्कूल जो। अच्छा। हुन स्कूल जो तव्हांजे घर में वेझड़ाई में हिकु शादी हुई ऐं उन शादी में मूं ॾिठो त पूरे कलाकार जी जेका बिरादरी आहे या साहित्यकारनि जी या जेके मिडिल क्लास जा माण्हू आहिनि उन जे लाइ तव्हांजो कहिड़ो वीचार हो कहिड़े कुझु तफ़सील सां ॿुधाईंदा? शादीअ जंहिं महिल मुंहिंजे पोटीअ जूं शादियूं बि शादीअ जूं
त को बि कलाकार लेखक हुजे, नाटक में पार्ट वठंदो हुजे, साहित्यकार हुजे, संगीत में हुनजो कॉन्ट्रीब्यूशन हुजे, त उहे नाला असांखां न विसरणु घुरिजनि। सेठियूं वेठियूं को विसरियो त वांदो कोन्हे, उन्हनि सां त असांजो मेल झेल अॻु में ई आहे। विसरियो त एपालाजाइज़ करे उन्हनि सां असीं वरी बि रस्तो जोड़े सघंदासूं। पर हिननि माण्हुनि सां वरी असांजो कहिड़ो कॉन्टेक्ट थी सघंदो, सभिनी सां शायदि न बि थी सघे, त इन्हनि जो नालो को बि न विसार। दादा, तव्हां रहिया दुबई में पिया आहियो, तव्हांजो जिस्मानी तौर ते तव्हां उते आहियो, पर मां इहे भाईंदो आहियां त तव्हांजी आत्मा पंहिंजे देश हिंदुस्तान में आहे। हिंदुस्तान में पंहिंजी ॿोली, तहज़ीब ऐं संस्कृति खे बचाइण लाइ तव्हां कहिड़नि कहिड़नि संस्थाउनि सां जुड़ियल आहियो? शुरू में 82 खां वठी त अखिल भारत सिंधी ॿोली सां जुड़ियल हुयसि जी। उन्हनि खे हिकिड़ी प्राइज़ ॾींदो आहियां जी। त भई उहो पाण फ़ैसिलो करे जेको सम्झनि जंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन जी सिंधी ॿोलीअ जे लाइ, सिंधी कल्चर जे लाइ वधीक हुजे, उनखे ॾींदा अचनि। सन्मान कर। मां पर्सनली इंटरफियर कोन कंदो आहियां। जी। त 82 खां वठी उहो कंदो ईंदो आहियां। तंहिंखां पोइ उल्हासनगर में सिंधु यूथ सर्किल जेको आहे उन सां जुड़ियल आहियां। छाकाणि त मूं ॾिठो त उहे बि सिंधियत जे लाइ सुठो कारोबार पिया कनि ऐं पंहिंजियूं प्रमाइसिस अथनि। संस्थाऊं त सिंधियुनि जूं मां सोचींदो आहियां त इंडिया में घणेई आहिनि, जी। पर तमामु थोरियूं संस्थाऊं आहिनि जिन खे पंहिंजूं प्रमाइसिस आहिनि। जंहिंमें मां चवां सिंधु यूथ सर्किल खे सुठी प्रमाइसिस हुई, हाणे त वरी 60-70 लख ख़र्चे वरी तमामु आलीशान बिल्डिंग ठाराई अथनि। साॻिए नमूने इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधियालॉजी आदिपुर गांधीधाम में कमु करे रही आहे। उन्हनि खे बि पंहिंजो सुठो स्कूल आहे, प्लाट अथनि जिते उन्हनि खे पंहिंजी अहिड़ी सिंधियालॉजी जी जॻह ठाराइणी आहे। सिंधी कल्चरल यूनिवर्सिटी उन्हनि खे खड़ी करणी आहे। उन संस्था जा तव्हीं चेयरमैन आहियो? उन संस्था जो मां चेयरमैन आहियां। हिकिड़ो भाई प्रताप हिकिड़ो सुपिनो ॾिठो हो त असां गांधीधाम आदिपुर में हिकु नई सिंध खे अॾींदासीं, त उहो सुपिनो हिन 55-60 सालनि में तव्हांजे निगाह में केतिरे क़दुरु पूरो थियो आहे? शुरूअ में जेका भाई प्रताप खे उमेद हुई उन मूजिबि शुरूआत कोन थी सघी। छाकाणि त उहो समय हो जॾहिं सिंधी जाति पंहिंजे आजीविका जे स्ट्रगल में पई हली। रोटी रोज़ीअ जो वॾो मामिलो हो, त हुननि सोचियो जेकॾहिं गांधीधाम में वञूं त न असांजे लाइ नौकरियूं हूंदियूं ऐं न को असीं उते धंधा बि करे सघंदासूं। त तंहिंजे करे उहा शुरूअ में रिस्पॉन्स कोन मिली, पर पोइ जीअं कंडला पोर्ट ठहणु लॻो त आदमशुमारी बि वधणु लॻी ऐं सिंधियुनि खे उन पोर्ट ते उते बि सुठियूं नौकरियूं मिलियूं, जंहिंमें उन्हनि खे धंधा बि कयूं, आसूदगी आई उहा आई। पर साॻिए वक़्तु उन पोर्ट ठहण खां पोइ ऐं उते वरी फ्री ज़ोन, इंडस्ट्रियल फ्री ज़ोन ठाहियूं। उन ठहण खां पोइ गांधीधाम जो बि एॾो नालो थी वियो त नान सिंधी बि जाम अचणु लॻा। तंहिंजे करे अॼु सिंधी को हिते मेजॉरिटीअ में कोन आहिनि, पर वरी सभई जातियूं जेकॾहिं ॻणिबियूं त वॾे में वॾी जाति अॼु बि सिंधी आहे। पॉपुलेशन जे ख़्याल खां बि सिंधी आहे। पर टोटल पॉपुलेशन घणी हूंदी हुनजी? मां सम्झां थो, शायदि मूं कॾहिं ध्यानु कोन ॾिनो आहे, 2-3 लख, 2 खां 3 लखनि ताईं हूंदी। त जातियूं सभु आहिनि, साउथ इंडियन्स बि आहिनि, पंजाबी बि आहिनि, मारवाड़ी बि आहिनि, गुजराती बि आहिनि, पर वॾे में वॾी जाति अॼु बि सिंधी आहिनि। सही ॻाल्हि आहे, पर स्कूल बि काफ़ी उते खुली चुका आहिनि इन नंढी एरिया में, उनजो फ़ाइदो सिंधी समाज वठी रहियो आहे। उनजो समाज, सिंधी समाज, भाई प्रताप जंहिं महिल इहो चालू कयो त एजुकेशन जो कमु दादा दुखायल जे हवाले कयईं त भई एजुकेशन पार्ट तूं संभाल। गांधीधाम मैट्रिमोनियल चालू कयो वियो, जंहिंजो हेठि उन टाइम में भाई प्रताप हो। भाई प्रताप जे स्वर्गवास थियण खां पोइ दादा दुखायल ई रहियो टिल हिज डेथ। त चङा स्कूल खोलियूं, ॿियो खोलियूं,
सिंधी देवनागरी में कयूं पर हींअर त जीअं त वरी क्रेज़ अची थियो आहे हिननि इंग्लिश मीडियम जो त उन में वरी इंग्लिश मीडियम स्कूल्स वधीक ॿार था छिकीनि पर सिंधी विषय लाज़मी आहे उते स्कूलनि में भले इंग्लिश मीडियम हुजे पर सिंधी कुझु जेकॾहिं हिननि क्रिश्चियन कम्यूनिटीअ खोलिया आहिनि या इन्हनि जी संस्थाऊं खोलिया आहिनि त उते कंपलसरी कोन्हे असांजी पंहिंजी संस्थाउनि में पंहिंजी निर्मला गजवाणी जेका एसआरसी जी चेयरमैन आहे ऐं जेको बि सिंधी जातीअ लाइ सुठो कमु करे रही आहे उन बि हिकिड़ो सुठो सुहिणो स्कूल खोलियो आहे त उन बि ईअं कयो त भई सिंधियुनि लाइ सिंधी कंपलसरी आहे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधियालॉजीअ बि खोलियो उन में त पहिरीं त रखियूं त हिन स्कूल में जेको बि जॉइन थींदो तव्हांखे सिंधी ज़रूरु सिखणी आहे पर पोइ ॿी टी साले खां पोइ ॾिठूं त इहा प्रैक्टिकल ॻाल्हि कोन्हे अॻु में ई ॿारनि ते वॾो बोझो आहे 3 लैंग्वेज फार्मूला पियो हले त वरी चौथी ॿार नॉन सिंधी चवंदो सिंधी छो सिखां त पोइ उन्हनि बि पंहिंजो उहो पॉलिसी फेराई आहे ऐं हाणे सिंधी सिर्फ़ु सिंधियुनि लाइ कंपलसरी आहे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधियालॉजी जो जेको स्कूल हली रहियो आहे दादा अॼु जी जेका हालत आहे जंहिं माहौल में असीं पहुची चुका आहियूं जंहिं मुक़ाम ते असीं पहुता आहियूं त सिंधी ॿोली सिंधी संस्कृति सिंधी साहित्य अदब खे बचाइण लाइ तव्हां छा था भायो त कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि मां सम्झां थो हींअर जेको ट्रेंड हली रहियो आहे त सभु को माण्हू गांधी धाम में हुजे या नंढनि शहरनि में बि आहे त जेकॾहिं हुते इंग्लिश मीडियम स्कूल आहे त उते ई पंहिंजा ॿार मोकिलीनि था तंहिंजे करे इन ट्रेंड खे असीं शायदि बचाए सघूं ई न रोके सघूं ई न हिकिड़ी कोशिशि असांखे ज़रूरु करणु घुरिजे त असांजी वोकल क़ाइमु रहे असीं था वीचार करियूं अॼु खां 50 साल पोइ अॼु खां 100 साल पोइ छा थींदो बराबरि त इहो लिखणु पढ़णु त असीं सम्झूं था त असांजो 25-30 साल खां पोइ शायदि बंदि थी वञे तव्हां असांजी पीढ़ी जेसिताईं आहे तेसिताईं उहो हलंदो रहंदो तंहिंजे करे 50-75 साल तो भला मां ॼां जी किन हंधि भला हलंदा बि हुजनि ॿिया बि कंदा हुजनि पर प्रैक्टिकल इहा ॻाल्हि इहा थींदी त इहे स्कूल स्कूल बंदि थी वेंदा असांजा ॿार लिखणु पढ़णु सिंधी कोन सिखंदा न लिपि जेका असांजी आहे अरबी या देवनागरी या तव्हांखे वीचार अचे थो त रोमन लिपीअ में असां पंहिंजो साहित्य या पंहिंजो इतिहास ॿारनि ताईं पहुचायूं न उहो वरी रोमन ते असीं पहुचूं अॻु में ई असां देवनागरी लिपि कई आहे जी वरी रोमन जी बि कंदा त वरी 2 लिपियूं बराबरि आहे त घणनि जो इहो ख़्यालु रोमन लिपीअ तां बचे पियो पर मां सम्झां थो प्रैक्टिकलिटी जे ख़्याल खां असीं देवनागरीअ खे सपोर्ट करियूं त उन में ई असांजो जेकॾहिं लिटरेचर वग़ैरह हूंदो त ॿार हिंदी त घटि में घटि सिखंदा त उन्हनि जे लाइ पोइ उहा देवनागरी पढ़णु शायदि ॾुखी न थिए छाकाणि त असांजो इतिहास त ईअं ख़तमु थी वेंदो कंहिं बि स्कूल कॉलेज में असांजो इतिहास पढ़ाए नथो वञे हिंदुस्तान में छाकाणि काई पंहिंजी स्टेट कोन्हे त कंहिं न कंहिं रूप में असांजो जेको वरसो आहे शाह सचल सामी जो चऊं था जेको उहो कीअं बि करे नौजवान ताईं पहुचाइणो आहे हा त उहो देवनागरीअ में उहो सभु ट्रांसलेट थियणु घुरिजे मूंखे यादि थो अचे त हिकिड़ी मुंहिंजी फ्रेंड जी वाइफ हुई सिंधियाणी हुई पर सिंधी अरबी कोन ईंदी हुअसि पोइ कॾहिं बि ॻाल्हि निकिरंदी त चवंदी हा मूं इहो हिंदुस्तान अख़बार में पढ़ियो चयोमांसि भई तो त चयो त मां सिंधी पढ़ियां ई कोन त तो वरी हिंदुस्तान में कीअं पढ़ियो चई लास्ट पेज कोन देवनागरीअ में ॾींदा आहिनि मां उहो पढ़ंदी आहियां हुन में संक्षेप में ब्रीफ में ॾींदा हा त चई उनजे करे मूंखे ख़बर पवंदी आहे त मां न ॾिठुमि त देवनागरी लिपि बि कम में अचे थी न बराबरि हूअ देवनागरी में सिखी कोन हुई पर हिंदी छाकाणि त ईंदी हुअसि त उहा पढ़ी सघंदी हुई वोकल कल्चर खे हिमथाइण लाइ रंगमंच खे असांखे सुधारणो पवंदो रंगमंच प्लस असांजो संगीत जेको थो हले कलाम हू त उहो बि उन वोकल खे बचाए सघंदो या अॼु त मॉडर्न ज़मानो आहे मीडिया जो चैनल्स आहिनि उते बि सिंधी प्रोग्राम ठाहे करे ऐं दुनिया ताईं जे पहुचाईंदासीं त मां सम्झां थो उहो बि असांखे हिकिड़ी जीवनदान वधीक मिलंदी उन हिसाब सां बिल्कुलु सही आहे पर असांखे इहो कोशिशि करणु घुरिजे पंहिंजे केबल वारनि सां हुननि सां त KTN जो जेको प्रोग्राम हले पियो
त उहो हुन जे केबल ते अचे जो सिंधी हमेशह ॾिसंदा रहनि। उन में हू पाण असां खां घुर कंदा आहिनि दुबई में त तव्हां हिंदुस्तान जो बि असांखे सॉफ्टवेयर ॾियो, हिंदुस्तान में जेके सिंधियुनि जा प्रोग्राम थियनि था उहे असांखे ॾियो त असीं भई उते रिलीज़ करियूं। बिल्कुलु सही आहे। असांखे पंहिंजी सभ्यता पंहिंजे तहज़ीब जे आधार ते नवां नवां प्रोग्राम ठाहिणु घुरिजनि, भले उन में रंग अॼु जे दौर जा हुजनि जीअं नौजवान आकर्षित थियनि ऐं उन ताईं पहुचनि। दादा ॿी ॻाल्हि त तव्हां लोचींदड़नि सोचींदड़नि ऐं अदीबनि जे ॾाढो वेझो आहियो, कलाकारनि जे काफ़ी वेझो आहियो, उन लाइ का वजह ख़ासि इन ॿिन्ही साहित्यकारनि अदीबनि ऐं कलाकारनि जे काफ़ी वेझो रहिया आहियो ऐं उन्हनि सां तव्हांजा सुठा नाता रहिया आहिनि, पोइ दादा दुखायल हुजे या राम पंजवाणी हुजे, उन जी का ख़ासि वजह? न, ख़ासि वजह इहो त असीं सम्झूं था त सिंधीअ खे पछाड़ीअ हिननि साहित्यकारनि ऐं हिननि कलाकारनि ई शुरूआति में पाण सभु जन स्ट्रगल में वियासीं पंहिंजे रोज़ी रोटीअ लाइ। उन टाइम में बि हुननि टाइम बचाए राइटर्स पंहिंजो लिखणु चालू कयो, पंहिंजूं अदबी संस्थाऊं चालू कयूं। गोबिंद माली जीअं भगवंती नावाणी खे वठी वञी सॼे हिंदुस्तान जे कैंपुनि में ॻोठनि ॻोठनि में वेंदो, ॿियो कंदो, त उन्हनि जो कॉन्ट्रीब्यूशन असीं विसारे कोन सघंदासूं ऐं उन्हनि खे इनकरेज करणु ॿियो करणु असांजो वॾो फ़र्ज़ु आहे। ईअं त तव्हांजे मदद जो हथ सभिनी लाइ खुलियल आहे साईं जी दया सां, पर पर्टिकुलर ख़ासि तौरु साहित्यकार कलाकार या इहा जेके असांजा गहणा आहिनि समाज जा, उन जे तरफ़ तव्हांजो वधीक लाड़ो आहे, या कंहिंजो मेडिकल फील्ड हूंदो आहे, कंहिंजो एडुकेशन जो, तव्हांजो हिन पासे आहे? मुंहिंजो इन पासे ई आहे। नाटककार हुजनि, संगीतकार हुजनि, राइटर्स हुजनि, त इन्हनि खे एनकरेज करियूं ऐं इन्हनि जो वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे हिनखे बचाइण में, ऐं फ्यूचर में बि उहा ॻाल्हि रहंदी। हर ॾुखे दौर में इहे ई नाद वॼाए असांखे सुजाॻ कनि था पिया। बिल्कुलु बिल्कुलु, उहा सही ॻाल्हि आहे। तव्हांजो दादा दुखायल सां काफ़ी वेझो संबंध रहियो, उन जूं के यादगिरियूं, का अहिड़ी यादगारी जेका तव्हांजे ज़हन में हींअर उभरी अचे? मां जॾहिं पहिरियों दफ़ो 54 में दुबई वियुसि त 57 में वापसि आयुसि, त मुंहिंजा सहुरा जेके बॉम्बे में रहंदा हुआ से शिफ्ट करे विया गांधीधाम। त गांधीधाम में ॾिठुमि त दादा दुखायल बि रहियो पियो आहे, त ख़ासि मां टेप रिकार्डर, तंहिं वक़्त त कसेटूं बसेटूं अञा कोन निकितियूं, वॾा रील हूंदा हुआ, उहो वॾो बोतो असुलु गांधीधाम में खणी वियुसि ऐं दादा दुखायल जा संगीत रिकार्डनि ते हुन ते ॿुधासीं, पर ॾिठो कोन हुअमि। त पर्सनली वियुसि त उते मुंहिंजो हुन सां सुठो संबंध थी वियो, हुन जा कलाम भॼन हू सभु पंहिंजा रिकार्ड कयमि, ॿियो कयमि, ऐं उन नमूने हुन सां वेझो थी वियुसि। हुनखे चयुमि त तव्हांजे पासे में ई मूंखे, ऐं पोइ न जीअं चवंदा आहिनि लव एट फस्ट टाइम, त मूंखे उन टाइम में ई गांधीधाम अहिड़ो वणियो। भाई प्रताप अहिड़ो सुहिणो ठाहियो हो, नंढो शहर हुजे पर इंफ्रास्ट्रक्चर सभु हुयुसि, रोड्स बि हुयुसि, इलेक्ट्रिसिटी बि हुई, रनिंग वाटर बि हो, त सभु मतिलबु सभु साधन हुयुसि। त मूं ॾिठो नंढो सुठो शहर हो, हिकु हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं कलामनि जो रखंदा हुआ, ॿियो कंदा हुआ संगीत, त उन टाइम में ई वक़्तु ॾाढो सुठो बि मुंहिंजो गुज़रंदो हो। तव्हां छा सोचियो आहे दुबई खां वापसि अचण खां पोइ बॉम्बे में अची रहंदा या गांधीधाम आदिपुर? न, मूं पंहिंजो गांधीधाम में घरु ठाहे छॾियो आहे जी, त मां चवंदो आहियां त उते ई वञी रहंदुसि। दादा राम पंजवाणी सां बि तव्हांजो काफ़ी वेझो संबंध रहियो, उन जी बि का मिठड़ी यादगिरी तव्हांजे ज़हन में? घणेई। दादा राम पंजवाणी जो त 70 असांजो इहो फिक्स थियल हो त 70 जनमदिन असीं दुबई वारनि जे पारां बॉम्बे में मल्हाईंदासूं ऐं 75 जनमदिन असां हुनजो दुबई में कंदासूं। धाम धूम सां असां जय हिंद कॉलेज में हिन जो 70 जनमदिन कयो। जी, 75 जनमदिन जे लाइ मां असुलु हुन जी वीज़ा कढाए आयुसि, बॉम्बे आयुसि ख़ासि, दादा जे घर वियुसि त चयूं ॿाहिरि वियल आहे हींअर कोन्हे, ऐं राति ताईं अची वेंदो।
राति जो जॾहिं मां पहुतुसि त चऊं दादा राम पंजानी गुज़ारे विया। त उहो ख्वाबु पूरो न थी यानी दुबई में असीं हुनजो 75 मल्हाए कोन सघियासीं। वीज़ा खणी आयो आहियां, चई रूबरू ईंदे सॼो प्रोग्राम था वेही ठाहियूं ॿियो थियो। गॾियो सांस बि कोन, मां संदसि घर वियुसि त हीउ निकिरी वियो हो। वरी चयूं हिन टाइम ते अची वेंदो, तूं अचिजा। मां अचां त हुनजी बाडी पई हुई। तव्हांजो उन्हनि सां क़रीब नातो हुअण जे करे अहिड़नि महान शख़्सियतुनि सां मां सम्झां थो पढ़ण जो बि काफ़ी शौक़ु आहे तव्हांखे। जॾहिं वक़्तु मिलियो आहे त काफ़ी पढ़ण जी तव्हां उन्हनि जे लिखियल अदब खे पढ़ण जी कोशिशि कई आहे। त छा तव्हां कॾहिं लिखण जो बि कोशिशि कई आहे, लिखण जी बि या कलम हलाइण जी कोशिशि कई आहे? बिल्कुलु न, पढ़ण जो शौक़ीन हुयुसि पर लिखण जो कोशिशि। या अॻियां तव्हांजो इहो कुझु प्लान आहे त तव्हां पंहिंजे जीवन कथा, जीवन जो ग्रंथ को लिखंदा? सच पढ़ त कोन ख़्यालु। तव्हांजो सिंध सां मां सम्झां थो सादिक जज़्बो आहे, सिंध ऐं सिंधियत सां। पूरी जीवन तव्हां जंहिं नमूने सिंध ऐं सिंधियत जे हिन तहरीक में बहिरो वरितो आहे, त छा असांखे कॾहिं मौक़ो मिले, जीअं अदीब साहित्यकार चई रहिया आहिनि त असांखे सिंध वापसि मिले, तव्हां महसूसु कयो था त जेकॾहिं असांखे सिंध मिली वई त वापसि हली सघिबो? न, पर जे वापसि हली बि सघिबो, सम्झो उहो बि थिए त घणा माण्हू वेंदा। हींअर असीं सेटल थी विया आहियूं, असांजी पंहिंजी जनरेशन त अची पहुती आहे, ॿिया त ॼावा ई इंडिया में आहिनि। हा, बराबरि आहे। त हीअ त पाण जेके झूनी जनरेशन जा आहियूं, जंहिंजो सिद्धिक आहे ॿियो थियो, असांखे ॾिसी असीं बि छाकाणि त सिंधियुनि जा मेला वेला पिया लॻायूं त नई जनरेशन में बि कुझु उहा ख़्यालात भरे सघिया आहियूं। बाक़ी ॿियूं त जेके पीढ़ियूं आहिनि तुंहिंजो इंट्रस्ट ई कोन थींदो त कहिड़ो। उन पीढ़ीअ ते ई असांजी तव्हांजी पीढ़ीअ सही माना में सिंधियत जो पैगाम ॾिनो आहे, सिंधियत पहुचाई आहे, तव्हां छा था फील कयो? छाकाणि त यंगस्टर्स खे, नौजवाननि खे सिंधियत ख़बर ई न आहे, त पर इहो वरसो पहुचाइणु असांजो फ़र्ज़ु आहे। तो कहिड़े नमूने उन्हनि में उहो जज़्बो पैदा कजे? छाकाणि हिकु दौरु अहिड़ो आयो जो सिंधी सॾाईंदे ई हिकिड़ो शर्म पियो महसूसु कयो ॿारनि, त उन खां ॿाहिरि कीअं निकिरिजे? हाणे मां सम्झां थो सिंधी ॻाल्हाइण में शर्म, सिंधी सॾाइण में शर्म अॻु जी ॻाल्हि निकिरंदी पई वञे। असीं त चवंदा त पाण फ़ख़ुरु वठो त असीं सिंधी आहियूं। अॼु इकानॉमिकली असां एॾो प्रोग्रेस कयो आहे जो सभिनी हंधि सिंधी प्रॉस्पर थिया आहिनि, ओवरसीज़ में ख़ासि करे, पर इंडिया में बि। मां त चवंदो आहियां हिंदुस्तान में बि। त उहो हींअर असीं फ़ख़ुर सां चई था सघूं त असीं सिंधी आहियूं वेठो। पर बचाइण जो त हिकिड़ो इहो रस्तो आहे त असीं रुॻी ज़ालुनि खे ऐं हिन खां पोइ असीं संतनि महात्माउनि खे चऊं। जीअं दादा जशन जॾहिं बि ॻाल्हाईंदो आहे त सिंधियत ते ॻाल्हाईंदो आहे, चवंदा आहे ॿोली पंहिंजी न विसारियो, घरनि में ॿाहिरि सिंधी पाण में सिंधीअ में ॻाल्हाईंदा। त हींअर जेकॾहिं रुॻी दादा जशन थो इहो करे त असीं ॿिया बि जेके बि संत महात्माऊं आहिनि उन्हनि ते असीं पंहिंजो असरु हलायूं त भई तव्हांजो जनता, सिंधी जनता ते वॾो असरु आहे, तव्हीं सिंधीअ लाइ ॿ अखर ज़रूरु चओ त सिंधी पाण में ॻाल्हायो, सिंधी न छॾियो। त जीअं संतनि महात्माउनि जो असरु थिए त इहा ॻाल्हि पोइ चङीअ तरह असांजी वोकल सिंधी रही सघंदी। मतिलबु ॻाल्हाइण ताईं त असां एटलीस्ट करे सघंदासीं उन हिसाब सां। माना इहो साॻियो ई वरी इतिहास खे असांखे दोहिराइणो आहे। सिंध ते बार बार काहूं थियूं ऐं असांजे इतिहास खे नष्ट कयो वियो, त शाह सचल सामीअ जहिड़ा पैदा थिया जिन वरी सिंधी ॿोलीअ खे ज़िंदह कयो। साॻिए नमूने अॼु जे संतनि ते बि हिकु इहो फ़र्ज़ु अचे थो त भई तव्हां उन सिंधी ॿोलीअ खे ऐं उनजे लाइ पैगाम जनता ताईं पहुचायो उन हिसाब सां। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। दादा, अॻियां जी तव्हांजी कहिड़ी योजना आहे भारत में सिंधी ॿोलीअ लाइ, सिंधी साहित्य लाइ, सिंधी अदब लाइ, सिंधियत जे लाइ? त जीअं इहा इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधियाला जी ठही आहे जी, त इहा वॾी कोशिशि पई वठे। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधियाला जो इहो हिकिड़ो सपनो आहे त असीं हिकिड़ी सिंधी कल्चरल यूनिवर्सिटी तयारु करियूं, जंहिंजे लाइ कोशिशि हले पई। कंहिं टाइम में जंहिं महिल असांजो लाल कृष्ण आडवाणी डिप्टी प्राइम मिनिस्टर हो त
त हुन बि प्रॉमिस कयो त मां कंहिं नमूने इन ॻाल्हि खे बि तव्हांजी मदद करे सघंदुसि ॿियो त उहे हालतूं त खणी उन्हनि जूं हींअर फ्री आयूं आहिनि पर इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधियाला जी इहा हमेशह कोशिशि आहे त असीं इन ॻाल्हि खे कीअं क़ाइमु रखूं ऐं कीअं यूनिवर्सिटी बर्पा करियूं। सिंधाला जी मां सम्झां थो जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे त सिंध में बि सिंधाला जी आहे जाम शोरो में उन तां इहो कंसेप्ट खयों आहे उन ई रस्ते ते हली रही आहे उन ई हिसाब सां सिंधाला जी जो कार्य हिते फ़र्क़ु रुॻो इहो आहे त सिंध जी जेका इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधियाला जी आहे सा सिंध गवर्नमेंट ठाही आहे हा त उनखे वॾी सपोर्ट मिली आहे ऐं वॾो हुननि जो काको आहे। हिते नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन आहे NGO आहे बिल्कुलु ऐं बिल्कुलु NGO आहे ऐं सिंधियुनि खे त गवर्नमेंट जी हेल्प पूरी मिले कोन थी न को प्रांशल गवर्नमेंट थी ॾिए न को सेंट्रल गवर्नमेंट थी ॾिए थोरी घणी जेका उमेदु हुई त LK आडवाणी हुननि जे करे कुझु मिड़ी थींदी त बि कुझु कोन थियो आहे। असांखे जेकॾहिं रंगमंच ते ज़ोर ॾियणो आहे त नवां नवां कलाकार असांखे उभारणा आहिनि पैदा करणा आहिनि उन ॾिस में सिंधाला जी कुझु क़दम खयों आहे। सिंधियाला जी खे पंहिंजी डिवीज़न आहे जिते हू नाटक न सॼे भारत जे सतह ते जेकॾहिं असां कलाकारनि खे न ॻोल्हींदासीं त शायदि जेके हिन जनरेशन में कलाकार आहिनि उन्हनि जो घणो टाइम कुझु चंद वञी करे कलाकार हिन वक़्तु असांजे समाज में बचा आहिनि त नवनि कलाकारनि खे जेसिताईं न हिमथायो वेंदो तेसिताईं असांजो रंगमंच असांजा ड्रामा जा असांजो वोकल कल्चर असांजो संगीत ऐं गीतकार ज़िंदा न रहंदा उन ॾिस में कुझु ठोस कार्य करण जी का तव्हांजी योजना। मां सम्झंदो तव्हीं हींअर इहा मूंखे ख़्यालात ॾियो पिया मां जीअं वेंदुसि वरी मुंहिंजो गांधी तां वञणु थींदो त इहो रखंदुसि त सिंधियाला जी इहो कमु जल्दी करे वेठो उन जे लाइ चवंदुसि हाणे फिनेंस विनेंस जो असीं पाणे बंदोबस्तु कंदासूं पर इहो कार्य खणो त सॼे हिंदुस्तान में सिंधी कलाकार असीं ॻोल्हियूं पैदा करियूं ऐं उन्हनि खे इनकरेज करियूं। यकीनन दादा असांखे ॾाढी ख़ुशी थींदी असांजे समाज जे बहितरीअ लाइ तव्हां हेतिरो कुझु करायो था ऐं कंदा इन्हनि ई लफ़्ज़नि सां मां अॼु तव्हां खां मोकिलायां थो ऐं उमेदु था कयूं त वरी जल्द गॾिजंदासीं ऐं पंहिंजे दर्शकनि सां मुखातिफ़ थींदासीं। महिरबानी।